अस्सलाम वालेकुम दोस्तो, हाज़िर आहियूं हिकु इंट्रेस्टिंग वीडियो सां गॾु। दोस्तो, अगर तव्हां भी फेसबुक यूज़र आहियो, तव्हां जेकॾहिं फेसबुक इस्तेमालु कंदा आहियो त हीअ वीडियो तव्हांजे लाइ काफ़ी सारो हेल्पफुल थींदो ऐं तव्हां हिन जेको ट्रिक मां तव्हांखे ॿुधाईंदुमि उहा तव्हां यूज़ करे ऐं हिन में काफ़ी सारो फ़ाइदो हासिलु करे था सघो ऐं हिकु वॾे नुक़सान खां बची था सघो। ठीकु आहे दोस्तो, त उहा कहिड़ी ट्रिक, कहिड़ी जेको आहे सो टिप आहे जेका तव्हां यूज़ करे उन खां पोइ फ़ाइदो हासिलु करे था सघो। त मां तव्हांखे उहा हिते पंहिंजे फेसबुक में वञी करे मां तव्हांखे उहा सेटिंग ॿुधायां थो त तव्हां पंहिंजी सेटिंग पंहिंजे प्रोफाइल में वञी करे उहा सेटिंग लाज़मी करियो त तव्हां हिकु वॾे नुक़सान खां बची था सघो। ठीकु आहे दोस्तो, त हिते हलूं था पंहिंजे हाणे टॉपिक जी तरफ़ ऐं मां फेसबुक एप्लीकेशन खे हिते कंदुमि ओपन। ठीकु आहे, हिन खे हिते ओपन करण खां बाद में हिते असीं फर्दर जेके सेटिंग्स आहिनि उन में ईंदासीं। हिते जेको 3 डॉट्स आहिनि इन्हनि ते कंदासीं क्लिक। ठीकु आहे, हिन ते क्लिक करण खां पोइ तव्हां जेका प्रोफाइल पिक्चर आहे, जेको तव्हांजो प्रोफाइल आहे, ठीकु आहे, मथे अचे थो सी योर प्रोफाइल, जेको तव्हांजो हुन में नालो लिखियलु आहे उन ते तव्हां कंदव क्लिक। हिन ते क्लिक करण खां पोइ हिते ईंदव तव्हां पंहिंजी प्रोफाइल पिक्चर ते। तव्हांजी जेका प्रोफाइल पिक्चर अची वई आहे हिन ते कंदव क्लिक। हिन ते क्लिक करण खां पोइ हेठि जेको ऑप्शन अचे थो टर्न ऑन प्रोफाइल पिक्चर गार्ड। ठीकु आहे दोस्तो, त हिन ते कंदासीं पाण क्लिक। हिन ते क्लिक करण खां पोइ हिते असां वटि हिन में जेके हिन जा फ़ाइदा आहिनि उहे तव्हांखे सॼो कुझु हिन में ॿुधाए थो। ठीकु आहे, लिखे थो हेल्प सिक्योर योर प्रोफाइल पिक्चर, मतिलबु तव्हांजी इहे जेको आहे सो हेल्प कंदो तव्हांजी प्रोफाइल पिक्चर खे सिक्योर करण में। ठीकु आहे, त हिन खे जेकॾहिं पाण ऑन कंदासीं त हिन में असांखे काफ़ी सारा फ़ाइदा थी था सघनि। तव्हांजी जेका प्रोफाइल पिक्चर आहे, कोई बि तव्हां जेकॾहिं हिन गार्ड खे जेकॾहिं ओपन करियो था त तव्हांजी प्रोफाइल पिक्चर खे कोई बि डाउनलोड नथो करे सघे, तव्हांजी प्रोफाइल पिक्चर जो कोई बि स्क्रीनशॉट नथो कढी सघे। ठीकु आहे, ऐं तव्हांखे कोई बि जेको माण्हू आहे हिते हिन में टैग नथो करे सघे तव्हांजी प्रोफाइल पिक्चर खे। ओके, त हिते पाण हिन खे कंदासीं हिते नेक्स्ट ते क्लिक करण खां पोइ हिते असां वटि अची वेंदो पंहिंजी प्रोफाइल पिक्चर जो प्रीव्यू। ठीकु आहे, त हिते तव्हांखे हिन में नज़र ईंदो हिकिड़ो शील्ड जो निशान। ठीकु आहे, हीअ शील्ड जो निशान असांखे इहा हिन में ॾेखारे थो त असांजी जेका प्रोफाइल पिक्चर आहे उहा हाणे बिल्कुलु ई सिक्योर आहे ऐं तव्हांजी प्रोफाइल पिक्चर जो कोई बि हिन में स्क्रीनशॉट नथो कढी सघे, तव्हांजी प्रोफाइल पिक्चर खे कोई बि डाउनलोड नथो करे सघे। ठीकु आहे, त हिन खे हिते कंदासीं पाण सेव ते क्लिक करण खां पोइ असांजी जेका प्रोफाइल पिक्चर आहे उहा उन ते हिकु शील्ड जो निशान अची वेंदो। ठीकु आहे, हिन में हाणे तव्हां ॾिसी था सघो त हिन में पहिरियां जेको शील्ड जो निशान न हुयो, पर हाणे जेको आहे शील्ड जो निशान अची चुको आहे। ऐं हिन में तव्हां हिन में भले आज़माए बि ॾिसिजो त तव्हांजी प्रोफाइल पिक्चर जो स्क्रीनशॉट न निकिरंदो ऐं डाउनलोड बि न थी सघंदी। ऐं हिन सेटिंग खे ऑन करण जो फ़ाइदो कहिड़ो आहे? हिन खे ऑन करण जो फ़ाइदो इहो आहे त तव्हांजी जेका प्रोफाइल पिक्चर आहे किथे बि ग़लति यूज़ में नथी वञी सघे। ठीकु आहे, त हिन खे कोई बि डाउनलोड नथो करे सघे ऐं हिन खे स्क्रीनशॉट बि हिन जो जेके नथो कढी सघे। तव्हांजी प्रोफाइल पिक्चर किथे बि यूज़ न थींदी, छो जो अॼुकल्ह इहो ट्रेंड हली रहियो आहे त तव्हांजो किथे बि प्रोफाइल पिक्चर यूज़ करे ऐं तव्हांजे नाले सां फेक आई डी ठाहे करे उन तां माण्हू कुझु जेको आहे सो ॿियनि खे घटि वधि ॻाल्हाइनि था या को अहिड़ो मसइलो कंदा त उहो उनजे लाइ मसइलो पेश अचे थो जंहिंजो हिन में फ़ोटो यूज़ थो थिए ऐं जंहिंजो नालो यूज़ थो थिए। ठीकु आहे दोस्तो, त इहा हुई असांजी सेटिंग जेका आहे त हिकु नंढी सेटिंग पर काफ़ी कारआमद आहे। ओके दोस्तो, त हिन वीडियो खे जेकॾहिं तव्हां सही नमूने ॾिठो आहे त तव्हां हिन मां काफ़ी सारो फ़ाइदो हासिलु करे था सघो। ऐं जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कयो ऐं हिन दोस्तनि सां शेयर कयो। ठीकु आहे दोस्तो, त आईंदा ॿेड़ा इंफॉर्मेटिव वीडियोज़ हासिलु करण जे लाइ हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं घंटी वारे बटण खे पिणु ऑन करे छॾियो त जीअं हमेशह लेटेस्ट वीडियो इंफॉर्मेटिव वीडियोज़ जेके आहिनि तव्हांखे मिलंदा रहनि। मिलंदासीं कंहिं नई वीडियो सां गॾु। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।